अहम ख़बर शिकंदालो त नौशर फिरोज़ जी अदालत NPP अॻवान गुलाम मुर्तज़ा ऐं मसरूर जतोई जे लंजार हाउस मोड़ ते हमले केस में ज़मानत मंज़ूर करे वरिती। दहशतगर्दी तोड़ अदालत जो जज मोकल ते हुजण सबबि ॿिए अॻवान डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अॻियां पेश थिया। इन अहम ख़बर खां अव्हां खे आगाह पिया हलूं त नौशर फिरोज़ जी अदालत NPP अॻवान गुलाम मुर्तज़ा ऐं मसरूर जतोई जे लंजार हाउस मोड़ ते हमले केस में ज़मानत मंज़ूर करे वरिती। दहशतगर्दी तोड़ अदालत जो जज मोकल ते हुजण सबबि ॿई अॻवान डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अॻियां पेश थिया। नौशर फिरोज़ जी अदालत जवाबदारनि जे 40,000 रुपयनि जे दस्तावेज़नि एवज़ ज़मानत मंज़ूर कई। नाज़रीन आम ख़बर खां अव्हां खे आगाह पिया हलूं त नौशर फिरोज़ जी अदालत NPP अॻवान गुलाम मुर्तज़ा ऐं मसरूर जतोई जे लंजार हाउस मोड़ ते हमले केस में ज़मानत मंज़ूर करे वरिती। दहशतगर्दी तोड़ अदालत जो जज मोकल ते हुजण सबबि ॿई अॻवान डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अॻियां पेश थिया। नौशर फिरोज़ जी अदालत जवाबदारनि जे 40,000 रुपयनि जी दस्तावेज़नि एवज़ ज़मानत मंज़ूर कई। नाज़रीन आम ख़बर खां अव्हां खे आगाह पिया हलूं त नौशर फिरोज़ जी अदालत NPP अॻवान गुलाम मुर्तज़ा ऐं मसरूर जतोई जे लंजार हाउस मोड़ ते हमले केस में ज़मानत मंज़ूर करे वरिती। दहशतगर्दी तोड़ अदालत जो जज मोकल ते हुजण सबबि ॿई अॻवान डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अॻियां पेश थिया। इन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे राणा चैन मोहम्मद। जी राणा, कहिड़ा तफ़सील आहिनि? नौशर फिरोज़ जी अदालत NPP अॻवान गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। बिल्कुल नौशर फिरोज़ में नेशनल पीपल्स पार्टी के अगवान गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं मसूर अहमद जतोई जी ज़मानत जेका आहे उहा डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज की अदालत पारां मंज़ूर कई वई आहे ऐं अदालत 40,000 जे मचेवटनि जे एवज़ इहा ज़मानत मंज़ूर कई आहे। GBA जे अगवाननि जे मथां जेको लंजार हाउस ते हमले जो केस दाख़िल थियल हो, इन केस में इन्हनि जी उबूरी ज़मानत जेका आहे सिंध हाई कोर्ट मां मंज़ूर थियल हुई ऐं अॼु जेको आहे इन्हनि जी ज़मानत जी पकी कई वई आहे। मां तव्हांखे ॿुधायां त इहे नौशर फिरोज़ जी दहशतगर्दी तोड़ अदालत में पहुता त उते जज मोकल ते हुजण सबबि ॿई अॻवान जेके आहिनि डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में पेश थिया, जिते इन्हनि जी जेका आहे ज़मानत मंज़ूर कई वई आहे। जी, वॾी महिरबानी राणा शेर मोहम्मद तफ़सील ॾियण लाइ।